बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एदिन सिरातल मुस्तकीम। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह खे पंहिंजी बादशाहीअ ते एॾो त गुरूर हुयो, हू एॾो त मगरूर शख़्स हुयो जो हू ईअं महसूसु कंदो त जेकॾहिं उहो बादशाह न हुजे हा त इहा बादशाही या इहो मुल्क सही नमूने सां न हली सघे हा। हिकिड़े ॾींहुं उन बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त जेकॾहिं आउं हिन मुल्क जो बादशाह न हूंदुसि त मां यकीन सां चवां थो त हीउ मुल्क कॾहिं बि कोन हली सघंदो। वज़ीर पंहिंजी जान जी पनाह घुरी उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, कहिड़ो बि माण्हू बादशाह हूंदो त इहा आवाम उन माण्हूअ जे ई पोयां लॻंदी ऐं उन जा ई हमेशह गुण ॻाईंदी ऐं उन जी नेकी बयानु कंदी रहंदी। इन दौरान बादशाह ऐं वज़ीर जो इहो फ़ैसिलो थियो त कुझु ॾींहंनि जे लाइ उहा बादशाही उन वज़ीर खे लिखी ॾींदो ऐं पाण उन ई मुल्क मां निकिरी या कंहिं नंढिड़े ॻोठ में वञी आबाद थींदो। बादशाह उन ई जे करे उहा बादशाही उन वज़ीर खे ॾेई ऐं उतां रवानो थी वियो। इहा ॻाल्हि अवाम ताईं मशहूरु थी वई। तंहिंजे करे बादशाह जॾहिं उन बाज़ार मां गुज़री रहियो हुयो त कंहिं बि माण्हू उनखे सलाम न कयो। एसि ताईं जो जेके सिपाही दरवाज़े ते बीठा हुया उन्हनि बि बादशाह खे सलाम न कयो। बादशाह हिकु दुकानदार वटि वियो त हुनखे उन ई दुकानदार ओॾीमहिल ई कढी छॾियो। हिकु कासाईअ वटि वियो त बि उन ई बादशाह खे का बि नौकिरी न ॾिनी। नेठि उहो सॼो ॾींहुं बादशाह बुख ते गुज़ारियो ऐं जॾहिं हू ॿाहिरि ज़मीन ते बादशाह ॾिठो त हिकिड़ो हारी हुयो जेको ज़मीन ते कमु करे रहियो हुयो। बादशाह वञी उन हारीअ सां मिलियो ऐं उनखे चयईं त मूंखे जेकॾहिं तूं पाण वटि रखें त मां तो वटि नौकिरी कंदुसि। सुबुह थियो त बादशाह कुझु रिढूं कढी रवानो थी वियो। उन्हनि रिढुनि सां गॾु हू चरागाह ते पहुतो। बादशाह पाण सां गॾु पंहिंजी मानी खणी आयो। उहा मानी खाइणु वेठो ऐं समूरो ॾींहुं हुन उन्हनि रिढुनि खे उन ई चरागाह में छॾे ॾिनो ऐं उन ई जो ख़्यालु करणु लॻो। शाम थी त बादशाह कुझु ॿकरियूं उन ई वाड़ में वारियूं ऐं उन ई वाड़ में वारण खां पोइ हू अचे आरामी थियो। बादशाह उन हारीअ सां गॾु कमु करणु लॻो ऐं ईअं उहो समूरो वक़्तु गुज़री वियो जंहिंखे 6 महीना रखियल हुया। त बादशाह खे अचानक यादि आयो त हू हिकिड़ो बादशाह आहे, तंहिंजे करे हीउ वापसि वज़ीर ॾांहुं रवानो थियो। ऐं बादशाह उन ई महल जे दरवाज़े ते पहुतो त उन जे नौकरनि हुनखे रोकियो त ओॾीमहिल जेको उन ई टाइम बादशाह थियो यानी वज़ीर उहो ॿाहिरि निकिरी आयो ऐं बादशाह जो इस्तक़बाल कयईं। बादशाह अचे तख़्त ते वेठो। ज़िंदगी बि ईअं ई आहे। असां जंहिं बि उहिदे ते हूंदा आहियूं त ईअं सम्झंदा आहियूं जेकॾहिं असां न हूंदासीं त इन उहिदे जो को बि कमु हली न सघंदो। एॾे गुरूर में अची वेंदा आहियूं जो ईअं महसूसु कंदा आहियूं त असांखां सवाइ हीअ दुनिया कान हलंदी या असांखां सवाइ हीउ इदारो नथो हली सघे। पर हर माण्हू फ़क़ति थोरे टाइम लाइ अचे थो ऐं रवानो थी वञे थो ऐं उनजो मुतबादिल हमेशह मौजूदु हूंदो आहे। अल्लाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।